अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। नवाब शाह में आशिक़ अली गमन की खबर शामिल कंदासीं। धरती टाइम्स, ताज 92 न्यूज़, CBS ग्रुप मीडिया ते बार बार आवाज़ उथारण ते यूनिसेफ RACU इदारे जे ज़िलई नौशहर फ़िरोज़ जे कोआर्डिनेटर तारिक सुमरो नोटिस वरितो। तालका मोरो जी यूनियन काउंसिल खैरवाह जे ॻोठ समी जो तर्जे बॉयज़ प्राइमरी स्कूल की बिल्डिंग पानी हेठि अची वञण सबबि मासूम ॿाड़ा बबुर जे वण की छांव हेठां तालीम फिराए रहा हुआ, जंहिंजो ख़बरूं मीडिया ते बार बार उथण ते समाजी अॻवान अब्दुल हादी कलोड़े, सईद अहमद कलोड़े ऐं ॿियनि तालीम दोस्त सुञाणण कोशिशूं करे यूनिसेफ जे इदारे RACU जे ज़िलई कोआर्डिनेटर मोहतरम तारिक सुमरो जी महिरबानी सां 8/25 जो टेंट लॻाए स्कूल क़ाइमु कयो वियो आहे, जिथे फर्नीचर न हुअण सबबि ज़मीन ते विछाइण लाइ गिलिम ऐं शागिर्दनि उस्तादनि खे पाणी जी सहूलियत लाइ वाटर कूलर ऐं ब्लैक बोर्ड पिणु ॾिनो आहे। स्कूल जे हेडमास्टर शहबाज़ अली बुढ़ो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम तारिक सुमरो, सुप्रीडेंट मोहम्मद मुराद कलोड़ो, सीनियर क्लर्क इम्तियाज़ जतोई, अब्दुल हादी कलोड़ो, सईद अहमद कलोड़ो समेत मीडिया जे दोस्तनि जा पुठिते पयल इलाइक़े जे अवाम जे ॿारनि खे तालीम जूं सहूलियतूं ॾियण लाइ जनबे तालीम दोस्त सां साथ ॾिनो। उन्हनि लाइ सभिनी जा थोराइता आहियूं।